अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां अब्दुल मोमिन जुनो ता ख़बर ॾियो त काज़िम मलक सिंधु दरिया जे वाक़रनि में वाद लाखाड़ बचा बंद वटि मथां दर्जे जी वॾी ॿोॾ वारी सूरत आहे। कचे में ॻोठ राज़ी ख़ान जतोई, माही जतोई, मीर मोहम्मद लाखो, अल्लाह वारा लाखो, गफ़ूर गबूल, मतल महर, पीर नूर शाह, हमज़ो जतोई, म्यादाद गबूल, उस्मान मड़, अंब जूने जो, मीर मोहम्मद लाखो समेत ॿिया ॻोठ मुकमल तौर ॿोॾ जे पाणीअ हेठि अची विया आहिनि। ॻोठ मीर मोहम्मद लाखो ऐं अल्लाह वारा लाखो जे रहवासियुनि चूंडियल नुमाइंदनि ऐं इंतिज़ामिया पारां वाह न करण जे ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे रब नवाज़ लाखो, अब्दुल सलाम लाखो ऐं ॿियनि चयो त असांजे ॻोठ जो मुस्तक़बिल जेको तमामु तबाह थी चुको आहे। बाक़ी रुपए मां 4 आना का शइ बचत आहे, 12 आना फीस तक़रीबन तव्हांखे 600 खां 700 घर ॿुधाया। इन मां 100% मां 75% घर ख़तमु आहिनि, बाक़ी 25% 100 बि उहे डैमेज थी विया आहिनि। मथां बरसाति वरी मथां मुसलसल जेको चाढ़ पियो अचे, ॿई तरफ़ खां पाणी रुकियो पियो आहे, नथा अॻिते खोलीनि। असांजे लाइ आज़ार अॻिते खोलीनि त पाणी कुझु किना निकाल थिए। ऐं दौलतपुर खां वठी करे आमिर पुल ताईं केॾी महिल बि बंदि टुटी सघे थो। जेके आपाशीअ वारा आहिनि या अली हसन ज़रदारी आहे, जेको खाटू पुट रखी छॾियो अथनि, उन इहा विध न कई आहे त बंदनि में घारा केतिरा पियल आहिनि। असीं कचे जा माण्हू आहियूं त हिन में खॾो केतिरो आहे, तरे ते लॻल आहे, केॾी महिल बि नुक़सानु थी सघे थो। काज़िमत ॿुॾी सघे थी, दौलतपुर ॿुॾी सघे थी, सकंड ॿुॾी सघे थी। मूंखे भरोसो आहे सरसब्ज़ एमपी ऐं कैन गवारा थी।